खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। हिंगोरजा मां पीटीआई जो ज़िलई सदर पीर सैद अहमद अली शाह जीलानी इलेक्शन की तैयारी तेज़ करे छॾी। अॼु हिंगोरजा में PS3 जो उम्मीदवार पीर सैद अहमद अली शाह, तालका सदर फयाज़ हुसैन अब्बासी, इमामुद्दीन अब्बासी, मीर मोहम्मद अब्बासी, तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी माजिद अली मंगी की अगवानी में हिंगोरजा टाउन में इजलास मुनक़िद। इजलास के खिताब कंदे चयो त मुल्क पाकिस्तान में शऊर की घटाई सबब असांजी मज़लूमियत में इजाफो थियो आहे। शऊर की घटाई तोड़े ज़ुल्मत के खौफ सबब सां पंहिंजनि जायज़ समाजी इंसानी हुकूकनि खां बेखबर बनियल आहियूं। जेसी ताईं असांजी क़ौम ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि मां आज़ाद थी ॿाहिरि मैदान मज़लूमत ते हक़ सच ऐं ग़ैरत जी तलवार खणी हुकूकुल इबाद लाइ निकिरी निर्वार थी करे मज़लूम जा भर झलो थी बानी PTI जे नक्शे कदम ते हलंदी, ग़ुलामीअ खे गार समझी पंहिंजे गले मां कढी हुर हुसैनी बणिजी ज़ालिम समाज कुवतनि खिलाफ़ हिकु आवाज़ मुतहद थी करे पंहिंजनि हुकूकनि जो तहफ़्फ़ुज़ रण लाइ पंहिंजे दिलेर बहादुर पाकिस्तानी क़ौम जे सचे लीडर इमरान खान जे सपोर्ट कंदी, खेसि जे उम्मीदवार जी घर घर वञी करे वरक कंदी, खान साहब जो पैगाम आम कंदी, पाकिस्तान के ज़ुल्म समाज कुवतन के शख्सियत के पंहिंजे वोट की पर्ची ज़रिए इंतकाम की बाहि हल्की करे 8 फरवरी ते तहरीक इंसाफ पैनल के नामज़द उम्मीदवारन के हुक्को ते वोट ॾेई कामयाब करे दुनिया के इहो बावर कराइन त पाकिस्तानी क़ौम पंहिंजे हक़ नवाज़ सचगो अवामी सच्चे लीडर खान साहब सां कुलो कुले सां मिलाए हर मैदान मल्हाईंदी पई अचे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िला खैरपुर जो सदर ऐं PS3 ते नामज़द उम्मीदवार पीर ऑफ रानीपुर पीर सैद अहमद अली शाह जीलानी अॼु इलेक्शन चूंडुनि के सिलसिले में हिंगोरजा शहर के मंगी मेमण मौला अंदर माजिद मंगी की जाइ ते वॾे अवामी कार्नर गॾिजाणी के खिताब कंदे हुन वधीक चयो त हक़ सच जो साथ ॾेई करे अवामी समाजी सोच रखंदड़ तोड़े मज़लूमनि जे पासे बीहंदड़ सच्चे लीडर इमरान खान के मंशूर के शऊरी वोट ज़रिए फॉलो कंदी, पंहिंजे क़ौमी ग़ैरत जो मुज़ाहिरो करे क़ौमी फरीज़ो अदा कयो। वक्तन कलोका अवाम दुश्मन लबाड़ी लीडरन पारां कूड़न के पहाड़ अॾींदे हर दौर इलेक्शन के ख्याली पुलाव परचाईंदे मज़लूमन के हर भेरे मतलबी सियासतदान पंहिंजो वारो वॼाईंदे वोट वठी अवाम के बुख बेरोज़गारी महांगाई फ़लसफ़े की दलदल में उछलाईंदे पाण ऐवान अंदर तोड़े बैरूनी मुल्क अवाम की टैक्स वारे पैसन ते ऐशो अशरत करे यज़ीदियत वारो किरदार अदा करे अवाम के सिर्फ धोखे वारी सियासत जे वरचाड़ियो वियो आहे। इंशाअल्लाह ताला कामयाब थी करे अवाम जी जायज़ इंसानी समाजी हुकूकन जैमें तैलीम सेहत बुख बेरोज़गारी जानी माली कानूनी तहफ़्फ़ुज़ ॼाणण ते पुख्तो यकीन रखंदी, खेन जे हर दुख सुख जा साथी बणिजी PTI जा टाइगर्स वाइदो वफ़ा करण लाइ वसां कीन घटाईंदा। 8 फरवरी ग़ुलामीअ खां निजात ऐं आज़ादीअ जा ज़ंजीर शऊरी हथियार सां टोड़े मज़लूमियत जो आवाज़ बणिजंदा। उन मौके ते सीनियर सहाफ़ी अदीब नाज़ मंगी, ग़ुलाम असगर हरिया, माजिद मंगी, सईद मेमण, आबिद सोलंगी, मज़हर सैदो, राशिद अली मंगी, वाजिद अली मंगी, सुहेल अहमद मंगी, साजिद अली मंगी, नईम दायो, फ़हीम अमान मेमण, असद अली मेमण, नबी बख्श हरिया, इंतज़ार ज़ैदी ऐं ॿियनि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ बिरादरनि मंगी, दाया, सोलंगी, चना, हरिया, मेमण, मरी, सैद, शेख, मंगनेजा, पलीजा, कुंभर, शंभाणी, पीरज़ादा, भुट्टा बिरादरनि पारां PS3 ते PTI जी हिमायत करण जी यकीन दहानी पिणु कराई।